हालानी भरिसां ॻोठ मुरीद ख़ान मकई जे रहवासी खां फुर वारे वाक़े ऐं वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ मकई बिरादरी जे माण्हुनि हालानी थाणे अॾो क़ौमी शहरा ते धरणो हयो। वीडियो लिंक ते मौजूदु आहे शफ़ीक कुरैशी। जी शफ़ीक। असां बीठा आहियूं नेशनल हाईवे हालानी भरिसां जिते मकई बिरादरी जे माण्हुनि नेशनल हाईवे खे बंदि कयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त असांजी फुर्ती आहे जेका पुलिस जी नाअहली जे करे थी आहे। अचो त हिननि खां पुछूं कहिड़ा तफ़सील आहिनि। मां सुबुह जे स्कूल लाइ तयारु थी घरां निकितुसि जीअं मां पंहिंजी ब्रेंच पुल बेलाणी हालानी पुल जेकी आहे उहा क्रॉस करे जीअं मां हेठि लथुमि त टे नामालूम अफराद बुटुनि सां अची मूंखे अॻु ॾिननि ऐं मूंखां मतिलबु गाॾी खसण जी कोशिशि कयनि। हुन चाबी खसण जी कोशिशि कई पर उन टाइम चाबी हुन हथ न लॻी ऐं मूंखां चौधारी मूंखां फिरी आहे हथियारनि जी ज़ोर ते मूंखां मतिलबु उहा गाॾी खसी अथनि ऐं मूंखे मतिलबु धकाया अथनि ऐं मूंखां पैसा बि खसिया अथनि। उन खां बावजूदि उहो काए हेॾे हालानी तरफ़ रवाना थी विया आहिनि। बाला अख्तियार खां जेके वॾा अमलदार आहिनि जेके इन कानून जा वॾा अमलदार आहिनि असांखां उन्हनि खां इहो मुतालबो आहे त बराए महिरबानी असांखे पंहिंजी गाॾी वापसि ॾिनी। जेको आहे सुबुह सां स्कूल प्राइवेट स्कूल में पढ़ाइण लाइ वेंदो आहे बचड़नि खे खणी, उहो असांजे घरों अॻियां निकितो आहे। अञा पंहिंजी पुल क्रॉस करे हेठि लथो ई न आहे त टे हमरा उन सां पोयों लॻा आहिनि। टिनिनि हमराहनि औज़ार कढी उन हमरा खे बीहारियो आहे, उन सां विड़िया आहिनि, उन खां मोबाइल फुर कई आहे, उन खां पैसनि जा 25,000 उन खां गीदे मां कढी विया आहिनि। प्लस में उनखे मार ॾिनी अथनि छोकिरे खे। असांखां हीअ चौथी गाॾी फुर थी आहे, पंजी गाॾी अॼु बि फुरजी वई। असांजो उस्ताद मोहतरम फयाज़ अली मकई साहब, मां पाण उस्ताद आहियां स्कूल जो। जॾहिं तालीमी इदारनि जे उस्तादनि सां अहिड़ी हालत थी करे त आम माण्हू सां छा थींदी। हिते हालानीअ में पुलिस क्राइम में जेको आहे सो नाकाम थी चुकी आहे ऐं कंहिं बि क़िस्म जी का बि आवाम खे तहफ़ुज़ न आहे।